असांजा जेके स्लोगन आहिनि उहे इहे आहिनि त मथां मथां जीअं मूं चयो हिकु फ़र्दु हिकु ख़ासि एहतिजाज क़ौमी एहतिजाज उन में लिखो त पंजाब तरफ़ां सिंध जे दरियाह ऐं मादनी वसीलनि ते धाड़ो नामंज़ूर। सफ़ा सिंपल थो ॻाल्हायां न, का बि न अरबी फारसी कान्हे का। मां हिनखे रखंदुसि ठाहे सोशल मीडिया ते त उन ते लिखो शीट ते त पंजाब तरफ़ां सिंध जे दरियाह ऐं मादनी वसीलनि जी फुरलुट नामंज़ूर, सिंध में धारिया नामंज़ूर, सिंध खे मज़हब ऐं बंदूक जे आड़ में बंदूक जे ज़ोर ते पंजाब तरफ़ां जबरन ग़ुलाम बनाइण नामंज़ूर। यानी सिंधी क़ौम हाणे नंढड़ा इहे शीटूं लिखी फ़ोटू कढी हिकिड़े नंढड़े ॿार खे असीं पंहिंजी नियाणीअ खे बुज़ुर्ग खे या ख़ानदान घर में वेठा आहियो न, घर जा 5 भाती आहियो 7 भाती आहियो, घर में वेठा हुजो, केॾे वञण जी ज़रूरत कान्हे का, नहीं लिखो खणी तव्हां मां फलाणो ख़ान न, घर जे भातियुनि ते उहा शीट लिखो। जेकॾहिं कंहिंखे अलाह तौफ़ीक़ जे कपिड़े जा जेकर 2 मीटर वठी उन ते लिखायो था उन ते, ऐं हेठां जीअं सिंध मुतहदा महाज़ न लिखो। हे ॾिसो मां हे लिखी थो ॾियां तव्हांखे, हे तव्हांखे उबतो नज़र ईंदो हूंदो छाकाणि त मां वेठो आहियां मोबाइल ते उबतो, पर पारां जेको आहे उहो सिंध जे गॾियल आवाज़ ऐं सघ जे करे हेठां लिखिणो आहे त सिंध यूनाइटेड नेशनल वॉइस। उहो अंग्रेज़ी में लिखो या सिंधीअ में लिखो सिंध यूनाइटेड नेशनल वॉइस, माना सिंधी क़ौम जो हिकिड़ो गॾियल आवाज़। उन में मां वरी रिपीट थो कयां त पंजाब तरफ़ां सिंध जे दरिया ऐं मादनी वसीलनि ते धाड़ा नामंज़ूर, सिंध में धारिया नामंज़ूर, सिंध खे मज़हब जे आड़ ऐं बंदूक जे ज़ोर ते पंजाब तरफ़ां जबरी ग़ुलाम करणु नामंज़ूर। ऐं ॿियनि सूबनि, ऐं ख़ुशूसन हीउ ॾिसो नोट कजो, ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध में कारोबार करणु, नौकरियूं करणु, मिल्कियत ख़रीद करणु, वोट ॾियण जी इजाज़त नामंज़ूर। यानी सिंध जे नंढे वॾे शहर में हाणे धारियो पहुची वियो आहे। रोडनि रस्तनि ते होटल, पेट्रोल पंप, दुकान, कारोबार। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो त जेकॾहिं सिंधी क़ौम जे कारोबार ते सिंधी क़ौम जा माण्हू क़ाबिज़ न आहिनि त असीं ख़तमु थी वेंदासीं। तंहिंजे करे मां वरी रिपीट थो कयां, मां लिखत में बि ॾियुसि तव्हांखे त ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध में कारोबार करणु, मिल्कियत ख़रीद करणु, वोट जी इजाज़त ऐं सिंध में जेका रिहाइश इहा नामंज़ूर। उनखां पोइ सिंध जे सियासत में दकियानूस जागीरदार तबिको, तंग नज़र नस्ल परस्त गिरोह, बुनियाद परस्त मज़हबी इंतिहा पसंद टोला ऐं सिंध दुश्मन मौक़े परस्त कोताह नज़र रियासत जो हामी जेको मिडल क्लास आहे उहो असांखे नामंज़ूर आहे। उहे जेके टांगा पार्टियूं आहिनि, क़ौम परस्तीअ जे नाले में टांगा पार्टियूं ठाहे पार्लियामानी सियासत करे, माना सिंधी क़ौम खे रियासत जे झोलीअ में जेके उछलीनि था, इहे जेके टांगा पार्टियूं नाम निहाद तरक़ी पसंदि हुजे, क़ौम परस्त हुजे या कहिड़ो बि गिरोह हुजे, इहो असांखे नामंज़ूर आहे। ऐं सिंध जे चपे चपे ते फ़ौजी छावणी ऐं हर शहर ऐं पाड़े में रेंजर्स जूं जेके कैंपूं ऐं चौकियूं आहिनि इहे बि नामंज़ूर। इन करे मां हीअ गुज़ारिश थो कयां, अॼु जे ॻाल्हाइण जो मुंहिंजो सबबु इहो त जेके बि व्हाट्सअप ग्रुप ते मुख़्तलिफ़ ग्रुपनि जे नौजवाननि खे अपील थो कयां, फेसबुक ते जेके वेठा आहियो उन्हनि समूहनि खे अपील थो कयां त मां हे लिखत में बि तव्हां दोस्तनि जे अॻियां रखंदुसि त हीअ जेके बि मूं मुतालबा, जेके बि मूं ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे हेठां सिंध यूनाइटेड नेशनल वॉइस जस्म बि न लिखो, बाबा पार्टी ते पाबंदी पियल आहे मथां हिन ते, तव्हांखे इन जी मां रिआयत थो ॾियां। तंहिंजे करे हे एहतिजाज उहो एहतिजाज जेको असीं पंहिंजे घर में वेही करे सघूं था, जेको असीं इनफ़रादी तौर ते करे सघूं था, ऐं असीं पंहिंजे पाड़े में जेके सिंध जा नौजवान आहिनि 2, 3, 4 इहो लिखी ऐं सिंध यूनाइटेड नेशनल वॉइस यानी सिंधी क़ौम जो गॾियल आवाज़ तौरु इहे जेके बि मुतालबा आहिनि इहे तव्हां लिखत में हिकिड़ो बैनर, हिकिड़ी शीट, हिकिड़ो प्ले कार्ड ठाहे उहो फ़ोटू कढी तव्हां सोशल मीडिया ते पूरो 1 हफ़्तो
यानी अॼु मां ॻाल्हायां थो, सुभाणे खां वठी हिकु हफ़्ते ताईं सिंध जे कुंड कुड़छ मां असांजे बाशऊर सिंधियुनि खे ऐं ख़ुशूसनि मां पंहिंजी नियाणियुनि खे, भेणुनि ऐं माऊं जेके असांजे घरनि में वेठियूं आहिनि, बुज़ुर्ग, उन्हनि खे बि चवां थो त तव्हांखे नौजवान उहे जेकर शीट ठाहे ॾियनि था, तव्हां फ़ोटू कढायो, उनखे सोशल मीडिया ते वधि खां वधि अपलोड कयो, जीअं असां इहो जेको यानी अमली जदोजहद जो जेको ट्रेंड आहे, मां असल में जेको चवणु थो चाहियां त हिकिड़ो सोशल मीडिया ते ट्रेंड आहे जेको असांजे अमली सरगर्मीअ खां हटियल आहे, सिर्फ़ु असांजे तसवर ऐं ख़्याल ऐं ॻाल्हि जो ट्रेंड आहे। पर हिकिड़ो उहो ट्रेंड जेको असांजे घर घर मां निकिरे, जेको असांजे हर पाड़े में अचे, जेको हर फ़र्द खां वठी, तव्हां गाॾीअ में वेठा हो, हेतिरी शीट खणी गाॾीअ में वेठा हो, टांगे ते वेठा हो, रक्शे ते वेठा हो, पंधु पिया वञो, पोइ हीअं खणी फ़ोटू कढी उते तव्हां अपलोड कयो त बाबा असांखे जेको आहे सो धारिया सिंध में मंज़ूरु कोन्हनि। ऐं जेको डैम पियो ठहे ख़ुशूसनि, हे मां असल में तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त डैम जेको ठहे थो उन जे लाइ सिंधी क़ौम में हिकिड़ी अवेयरनेस जेका असीं आणियूं था त सिंध जे दरियाह ते को बि डैम, को बि केनाल क़बूलु कोन्हे को, सिंध जे वसीलनि जी फुरलट क़बूलु कान्हे, सिंध में फ़ौजी छावणियूं क़बूलु कोन्हनि, सिंध में रेंजर्स क़बूलु कोन्हे, सिंध में धारियो क़बूलु कोन्हे, सिंध में धारियनि जो कारोबार क़बूलु कोन्हे को। इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, मां हिकिड़ो भेरो सिंधी क़ौम जे अॻियां पंहिंजो पाण खे पेश थो कयां त मां ॾिसां थो त सिंध जी मजमूई तरह मूंखे कहिड़ी मोट मिले थी। उनखां पोइ यादि रखिजो त हे जेको डैम ठहे थो, इहो डैम कंहिं बि क़ीमत ते ठहणु न ॾींदासीं। यादि रखिजो, हिकिड़ी शुरूआत आहे, हिकिड़ी इन नंढड़ी शुरूआत में तव्हां मुंहिंजो साथ ॾियो। मां तव्हांखे इहो डैम जेको पंजाब ठाहे थो सिंध जे पाणीअ ते धाड़े हणण जे लाइ, मां तव्हांखे इहो डैम रोके ॾेखारींदुसि। कंहिं बि सूरत में जीअं सिंध मुतहदा महाज इहो डैम ठाहिणु न ॾींदी। जेकॾहिं पंजाबियुनि सिंध जे पाणीअ खे रोकण जी ऐं धाड़े हणण जी ऐं डैम ठाहिण जी हरकत कई त सिंध जो जेको रोड ऐं रस्ता ऐं पंजाब जी जेका मुआशी जेका निड़ी आहे, उन निड़ीअ ते असीं जेको आहे सो लत ॾींदासीं। पर उन जे लाइ मां पहिरें मरहले में पंहिंजी क़ौम जे अॻियां हे नंढड़ी ॻाल्हि थो खणी वञा त तव्हां शीट ते लिखी हर शहर, ॻोठ, वस्ती, वाहण मां मूंखे इहा शीट जेका नज़र अचे त सिंधी क़ौम चवे थी त दरियाह ते धाड़ो ऐं वसीलनि ते धाड़ो असांखे मंज़ूरु कोन्हे। सिंध खे मज़हब जे बंदूक जे ज़ोर ते जेको पंजाब ग़ुलाम कयो आहे, असांखे उहा ग़ुलामी क़बूलु कान्हे का। तव्हां ईअं कयो, मां तव्हां सां वाइदो थो कयां त जीअं सिंध मुतहदा महाज पंजाब जे हिन डैम खे कंहिं बि सूरत ते केतिरी बि क़ीमत ॾियणी पए, असीं ॾींदासीं, असीं डैम ठाहिणु न ॾींदासीं। तव्हां समूरनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश, जी साईं जी एम सैयद।